मूंखे छड़ो इन जे लाइ गुस्सो थियण जो विशेष अधिकार कोन्हे छाकाणि त कंहिं मुंहिंजी भावना खे ठेस पहुचाई आहे। मूंखे इन जे लाइ गुस्सो थियण जो कहिड़ो बि अधिकार कोन्हे, छो त मूंखे इहो सुठो कोन लॻंदो। जेको उन्हनि कयो आहे मां उहो बि कयां त कुझु फ़ाइदो कोन्हे। तव्हां मां इहे ई ॻाल्हियूं माण्हू सोचींदा आहिनि त जेकी मुंहिंजी ज़िमेदारी वठण लाइ तयारु कोन हुया छाकाणि त तव्हां उन में भावनाउनि जे करे आहियो। मुंहिंजे मथां वठो ऐं ज़ाइफ़ा चवंदियूं आहिनि त असां उहो सब्र कंदा आहियूं। इहा सच चवंदी आहियां त आसे पासे में हूंदी आहियां, कुझु त आहे। मां सच थी ॻाल्हायां, इहा ॻाल्हि इहो कुझु त आहे। मूंखे भरोसो थींदो आहे कि प्रभु मूंखे सचपच सोचींदो आहे त मां छा कयां। आमेन। पहिरियों त इहो आहे त अगरि उहो पहिरें खां ई शादीशुदा हुजे तॾहिं तव्हां तकिड़ो ॼाणे वठंदो उहो प्रभु कोन्हे। कुझु मसीहा ओतिरो होशियार बि कोन हूंदा आहिनि। मूंखे माफ़ कजो पर इहा सच आहे। सची उन खां पोइ बि उहो मूर्खता करणु शुरू कंदा आहिनि। मुंहिंजे वीचार सां मुंहिंजे ग़लति इंसान सां शादी कई। ओ मूंखे 1 मिंट ॾियो। हाणे मुंहिंजी ग़लती सुधारियो। मां नथी सम्झी सघां। मां कीअं सम्झी सघंदमि? मूंखे इहो ॿुधायो। तव्हां उनखे महसूसु कंदा आहियो। मूंखे कीअं ख़बर पई? तव्हां शायदि ख़बर कोन्हे कि मां तव्हांखे ॿुधायां तव्हां छा चवंदव। तव्हां प्रार्थना कयो, पंहिंजो मुंहुं बंदि रखो ऐं वञी करे सभिनीनि खे इहो कोन ॿुधायो कि तव्हां छा सोचींदा आहियो, छा महसूसु कंदा आहियो। मूंखे विश्वास आहे असांजी शादी थियण वारी आहे। माण्हू इन तरह जा कम कंदा आहिनि। शायदि तव्हां सां गॾु उन सां शादी करण जी उमेद हुजे। तव्हां उन लाइ प्रार्थना कयो ऐं पंहिंजो मुंहुं बंदि रखो ऐं उहे ॻाल्हियूं ॾिसो जेके माण्हू छा था चवनि ऐं इंतज़ारु कयो। अगरि सचपच तव्हां प्रभु जी इच्छा चाहींदा आहियो त तव्हांखे ख़बर हुजे। मां चयो कि सचपच प्रभु जी इच्छा चाहियो था त तव्हां इंतज़ारु कयो उन ॻाल्हि जी। मां चयो कि तव्हां उन जे बारे में प्रार्थना कयो। ॿुधायो प्रभु असंभव खे संभव करे ॾेखारींदा आहे। अगरि तव्हां इहा ॻाल्हि ॿुधंदव त तव्हां प्रभुअ जे दिलि में विझंदा आहियो। प्रभु ओतिरो ई सुठो आहे। अहिड़ी परिस्थितियुनि में तव्हांखे ख़बर पवंदी कि प्रभु तव्हां सां गॾु उन वक़्तु हुयो जंहिं महिल कोई बि न हुयो ऐं आख़िर में सभु कुझु ओड़ो ई थींदो जेको प्रभु चाहींदा आहिनि ऐं उन जी इच्छा अनुसार उहो सभु थींदो। तव्हां ख़ाली अगरि तव्हां प्रभुअ ते भरोसो कयो था त शैतान जी हिमत न थींदी। तव्हांखे उहो ई मिलंदो जेको प्रभु चए थो। ऐं मां तव्हांखे हिकु सुठी ॻाल्हि ॿुधाई आहे। अगरि तव्हांजी पक न आहे त तव्हां कुझु ॻाल्हियूं न सम्झी सघंदव। बाइबल तव्हांखे नथी चए त तव्हां हिकु कार वठो पर तव्हां इहे चवंदा आहियो तव्हां वञी सघो। बाइबल चवंदो आहे कि तव्हां पंहिंजी भावनाउनि खे कमु न करणु ॾियो। उन सां शादी न कयो जेके बराबरी जो न हुजे। भावनाउनि में वेही करे कुझु कमु न कयो। बाइबल असांखे घणा ई कमु करणु सेखारींदी आहे पर मां इहो मञींदी आहियां कि अहिड़ी घणी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जिन जे मथां फ़ैसिलो वठिणो हूंदो आहे ऐं तव्हां सोचींदा आहियो कि असां सचपच उन जे लाइ बाइबल में कहिड़ो वचन कोन लिखियलु आहे त असां प्रार्थना कयूं ऐं प्रभु चवनि कि तव्हांखे उहो अलॻि तरीक़े सां मिलंदो। उन ते भरोसो करे करे तव्हां वधीक प्रार्थना कयो। मां मञियां थी कि भावनाऊं चंचल हूंदियूं आहिनि। तव्हां चवंदव इन सां तव्हांजो छा मतिलबु आहे कि धोखेबाज़, मनमोजी, परिवर्तनीय अस्थिर हूंदियूं आहिनि करण वारी ऐं बेतुको। इन जो मतिलबु इहो आहे त तव्हांखे कॾहिं ख़बर कोन पवंदी तव्हां छा महसूसु कयो। छो त असांजो वीचार चालाकीअ सां भावनाउनि जो कमु कराईंदा आहिनि ऐं मन में हिकु रंग भूमि रची करे उन शैतान खे असांजे वीचार में विझंदा आहिनि जंहिंजे करे असांखे वीचार सां मोकिले करे असां प्रभु जे वीचार खे सम्झी न सघंदासीं। जंहिं महिल ग़लति वीचारनि खे असां चाहींदा आहियूं त असांखे ख़बर पवंदी आहे त असां छा था महसूसु कयूं। असां वरीअ खां कोन सोचींदा आहियूं। असां उन जो उत्तम उदाहरण ॾिसूं था ऐं असां उन विषय में ॻाल्हाईंदासीं। ईव जे बारे में ईव ॼाणींदो हुयो प्रभु हुन खे छा चयो हो ऐं शैतान खे छा ॿुधायो।
तॾहिं शैतान चयो, ओ इन जो हिन सां कोई मतिलबु कोन्हे। अहिड़ो हुयो मनो उहो चवे वठे हा कि ईव तोखे इन विषय में सोचणु घुरिजे ऐं असांखे सिखणो आहे कि असां आत्मा में छा था सिखूं ऐं उहो ॻाल्हियूं मारणु कोन खपे। पंहिंजे मन में सोचे करे कहिड़ी शइ तव्हांखे मारे छकींदी, उहा जेकी शइ तव्हांखे महीने में शइ जे बारे में ख़बर पए त हज़ार तरीक़ा हूंदा आहिनि महसूसु करण जा। अॼुकल्ह तव्हांखे नैतिकता सां ख़बर पए त छा कमी आहे, छाकाणि त माण्हू हमेशह भावनाउनि में वही वेंदा आहिनि ऐं उन जे लाइ आत्मा सां प्रोत्साहित थी करे बि उहे न सम्झी सघंदा आहिनि त कहिड़ी ॻाल्हियूं आहिनि इच्छा अनुसार जेके बिल्कुलु उन्हनि खे सम्झ में न ईंदियूं आहिनि। उहो छा थो चए हीउ बि इहो थियो हुयो ऐं उन जे करे उनखे सम्झ में आयो त कहिड़ी ॻाल्हि हुई। ऐं जेकी सभु ॻाल्हियूं तव्हां वटि हूंदियूं आहिनि उहो प्रभु तव्हांखे ॾेखारींदो आहे, पर प्रभु उन सां कुझु ॿुधायो उहो जाम सवलाईअ सां मिली सघंदो आहे, पर ॾाढो रोमांचित थी वेंदो आहे। कोई ताड़ियूं नथो वॼाए। मूंखे वणंदो आहे कि माण्हू ईअं सोचनि, इहो ॾाढो अलॻि आहे। अॼु अहिड़े माण्हू खे ॻोल्हण जेके 15, 20, 25 सालनि ताईं हिकु नौकरी में ॼमियल हुजनि। पहिरियों इहो सामान्य हूंदो हुयो, पर इहो साधारण हूंदो हुयो, लेकिन हाणे कोन्हे। इन जे अलावा कुझु सिखणु खपे। असां मञींदा आहियूं त कुझु करण जो वादो करे 2-3 साल थी वञनि त पोइ असां हुन तां निकिरी वञूं ऐं महिनत न कयूं, पर हुन खां पोइ बि उन शइ ते टिकणु वॾी ॻाल्हि हूंदी आहे। फ़ाइदो मिलंदो आहे वरी 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 उहो जेसिताईं आख़िरकार शैतान हारिजी वञे ऐं सम्झी वेंदा आहियूं त असां गंभीर आहियूं, हिमत कोन हारींदा आहियूं, त्यागे छॾींदासीं। उन भावनाउनि खे हमेशह लहर पैदा कंदी आहिनि, हुनखे हाराए छॾींदासीं। मंगल जो असां इहे कमु कयूं। जंहिंमहिल सवलाईअ सां कमु थींदा आहिनि असां हमेशह उहो ई करण जी कोशिशि कंदा आहियूं, पर जेका ॾुखिया कम हूंदा आहिनि असां हुनखे सम्झी न सघंदा आहियूं। पर जंहिंमहिल असांखे ख़बर पए त जंहिंमहिल असां कुझु मसीह में आहियूं, कुझु मसीहनि खे 3 सप्ताहनि में भावनाउनि पापी कोन हूंदियूं आहिनि, लेकिन उहे पवित्र बि कोन हूंदियूं आहिनि, शुद्ध कोन हूंदियूं आहिनि, छाकाणि त प्रभु हुनजो इस्तेमालु नथो करे सघे। इन जे लाइ तव्हांखे हमेशह मूल्य कमु करणा आहिनि। भावनाउनि खे तव्हांखे मिलाइणो आहे प्रभुअ सां गॾु, जेकी प्रभु चाहिनि कि उहा भावना ठहे। मां चाहियां थी कि तव्हां उनखे पंहिंजे हिसे में उन रूप में ॾिसो जेको आनंद पद थी सघंदो आहे, कष्ट करे तव्हांखे थी सघंदो आहे, लेकिन तव्हां उनखे मार्गदर्शन ऐं नेतृत्व करण लाइ ॾेई सघो। ऐं असां उनखे इहो ॿुधाइण कोन था सघूं ऐं चुनाव करणु ॾींदा आहियूं ऐं काबू करण बि। तव्हां पंहिंजी भावनाउनि जो जेतिरो वधीक अनुशासन कंदव त तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां में कहिड़ी शक्तिशाली रूप आहे ऐं तव्हां उन ते हमेशह फ़ैसिलो करे वठंदव। तव्हांखे हमेशह न करणु खपे उन चुनाव खे ऐं 1 साल में पोइ बि हाणे सां 1 साल पोइ तव्हां हिकु अलॻि इंसान ठही वेंदव। हर दफ़े खां तव्हांखे के न के शइ खपे, तव्हां इहो चवंदव ऐं तव्हांजो शरीर तव्हांजे ख़िलाफ़ु थींदो ऐं तव्हां हुन खां हिसो मरी वठंदव ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हांजे मथां जेको असां चाहींदा आहियूं असां उहो कंदा आहियूं। जंहिंमहिल असां उहो कंदासीं त असांखे ख़बर पवंदी ऐं असां हुन जे साम्हूं बीह करे कुझु कमु करे सघंदा आहियूं। असांखे ईअं करणु खपे ऐं असां उहो कंदासीं। जंहिंमहिल मां इहो सोचींदी आहियां त मूंखे ख़बर पवंदी मुंहिंजी कमज़ोरियूं केॾी वधी वियूं हुयूं ऐं वधी वेंदियूं आहिनि। हमेशह मां इहो सोचींदी आहियां त मूंखे ख़बर आहे जॾहिं मां कुझु ॻाल्हियुनि जे बारे में सोचींदी आहियां जेकी मां कंदी आहियां, केतिरा क्रोधित कंदी आहियां पंहिंजो पाण खे, पंहिंजी ॻाल्हि कोन सम्झी करे ॿियनि जे मथां गुस्सो करण लाइ मूंखे कुझु सम्झ में न ईंदो हुयो। पर मां हमेशह इहो ई चवंदी हुअमि, मूंखे हमेशह जाम तकलीफ़ हूंदी छो मां हमेशह इहो ई महसूसु कंदी हुयमि इहा मुंहिंजी आज़ादी कोन्हे। दुनिया जे अनुसार उहा आज़ादी हूंदी आहे प्रभुअ खे हा चवण लाइक़ ऐं पाण खे तव्हांखे न चवणो आहे ऐं ख़ुशि रहणो आहे प्रभु जी ॻाल्हि में। पंहिंजी ॻाल्हि खे हमेशह तव्हां आज़ादु करे सघंदव। हा,
तव्हां हमेशह आज़ाद ज़ाइफ़ा थी सघंदा आहियो पंहिंजी ॻाल्हि खे मनाइण ज़रूरी कोन्हे। हर हफ़्ते तव्हां कुझु न कुझु चवंदव, उनखे न चओ, तव्हांखे न चवणु सिखणो आहे। दरअसल इहा ई ॻाल्हि हूंदी आहे, असां न चई सघंदा आहियूं। मां चयो ठीकु आहे। उनजी ॻाल्हि ॿुधी करे मां दोहराए ते अची वियमि ऐं मां सोचियो मूंखे हिकु चुनाव करणो पवंदो। उनखां पोइ मां ज़ोर सां चयो, तेसि ताईं उहो ॿाहिरि वञी चुका हुया। मां चयो मां ख़ुशि रहण जे करे पंहिंजी ॻाल्हि न मनाईंदमि, मां सॼी राति आनंद वठंदमि। आमीन। छो त मूंखे ख़बर आहे मूंखे उहो प्यारु कंदा आहिनि। उनजो करणु इहो मुंहिंजो प्यारु कोन करणो आहे, पर कॾहिं बि असां सचपच गोल्फ खेॾणु चाहींदा हुया। तव्हांखे ख़बर आहे, उहे छड़ो ॻाल्हि हुनजे मथां खां ख़बर अथव। मां चयो देव मां सचपच चाहियां थी कि तव्हां अॼु राति मूंसां गॾु घर में ई रहो। 42 साल तव्हां मूंखे सम्झी नथा सघो, पर मूंखे प्रचार करण लाइ सुठी सामग्री ॾिना आहिनि। अगरि मुंहिंजी देव सां शादी कोन थी हुजे त मां असांजी शादीअ खे 42 साल पूरा थी विया आहिनि ऐं 43 चालू आहे। इन जे लाइ जॾहिं मां तव्हांजे साम्हूं प्रचार कंदी आहियां मूंखे ख़बर हूंदी आहे कि मां छा थी चवां। मां ॼाणींदी आहियां छा थी चवणु चाहियां। भॼन में ठही करे छा करणो आहे। जंहिं महिल मूंखे ख़बर पई त मां छा चई रही आहियां, पर मूंखे ख़बर हुई साढा 42 साल थी विया आहिनि ऐं जीवन में मूंखे ख़बर पई त छा आहियूं। आमीन। पर इहो सुठो आहे। ठीकु, प्रभु जो धन्यवाद, असां मटिजी वियासीं। भावनाऊं घणेई दफ़ा मददगार हूंदियूं आहिनि ऐं जॾहिं बि हिकु ॻाल्हि थींदी उहा मटिजी वेंदी आहे। घणा दफ़ा इहे ॻाल्हियूं बि थींदियूं आहिनि त असां सकारात्मक ॻाल्हियूं करे हमेशह उहे ॻाल्हियूं कंदा आहियूं, पर जंहिं महिल असां नकारात्मक ॻाल्हियूं कंदा आहियूं त उहे ई भावनाऊं असांखे महसूसु ॾियारींदियूं कि छा ग़लति आहे, छा सही आहे। ऐं सुठी ॻाल्हियूं घणेई दफ़ा न चाहींदे बि असांखे रोकणो पवंदो। असांखे ख़बर बि कोन पवंदी आहे त असां छा था कयूं ऐं असां कोन चाहींदा आहियूं। उनखे अचण सां कोन रोके सघंदासीं। इहो लॻे थो कि मनो पंहिंजी मर्ज़ीअ सां इहे असां वधायूं था ऐं असां कलाकनि में वेही करे अॻियां वधी करे ऐं खिली करे उहे ॻाल्हियूं करे सघूं, पर असांखे इहो करणो आहे। असां हमेशह सुठो व्यवहार करे कंदा आहियूं ऐं इंतज़ारु कंदा आहियूं त उन ख़राब वक़्त में असां ख़राब व्यवहार न कयूं, पर असां उन भावनाउनि खे ॾिसणु चाहियूं था। जेसि ताईं असां इंतज़ारु कंदा आहियूं तेसि ताईं असांजे जीवन में कुझु थींदो आहे ऐं तव्हां हमेशह ॾिसंदव छा ग़लति आहे। इन जो असांजी शारीरिक इंसानियत सां संबंध आहे ऐं सचपच थकियल महसूसु कंदव। तव्हांखे भावनाऊं ठाहींदियूं आहिनि ऐं तव्हां सचपच थकियल हर शइ सां उहो उन जे बारे में रोईंदव। हर शइ लाइ तव्हांजी भावनाउनि जो तव्हांजे वीचारनि सां संबंध हूंदो आहे। घणेई दफ़ा तव्हां पंहिंजे मन सां गॾु इहो निपटी न सघंदा आहियो पंहिंजी भावनाउनि सां। आमीन। उहो असांजी इच्छा शक्तिअ सां बि जुड़ियल आहिनि। जेको खपे न मिले त असांजी भावनाऊं डुबी वेंदियूं, रुसी वेंदियूं, उदास थी वेंदियूं। भजन 7:4 जे अनुसार असां हिकु अहिड़े प्रभु जी सेवा कंदा आहियूं जेको असांजी सोचण जी शक्ति ऐं भावनाउनि खे आज़माईंदा आहिनि ऐं परखींदा आहिनि त असां इन जे क़ाबिल आहियूं ऐं जीवन में उहे शयूं करे सघूं ऐं जेके ॾेई सघूं ऐं भावनाउनि में वेही करे असां उन भावनाउनि जे लाइ मार्गदर्शन न वठूं। तव्हां कोन चाहींदा आहियो कि तव्हांजो दिमाग़ ख़राब करण वारा तव्हांजे आसे पासे न हुजनि, पर ध्यानु ॾियो जेसि ताईं तव्हांखे सिखणु कोन चाहींदा आहियो पौलुस जहिड़ो थियणु सभिनी माण्हुनि जे लाइ सभु कुझु
उन माण्हुनि सां टकराईंदो आहे ऐं पोइ बि ऐं वरीअ खां ऐं वरीअ खां ऐं वरीअ खां जेसिताईं तव्हां सिखो नथा निपटण। तव्हां प्रार्थना कंदा आहियो कि तव्हां बदसूरत सां प्यार कंदा आहियो ऐं तव्हां परेशान थींदा आहियो कि तव्हां कहिड़े इंसान सां मिलंदा आहियो त इंसान कोन हूंदो। तव्हांजी उमेद भजन 14, 12, 13 धन्य ख़ुशि भाग्यशाली इच्छा जे लाइक़ जेके मर्द जेके आहिनि। अनुशासन जो मतिलबु न आहे तव्हां मनोरंजन कयो, पर तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधणी आहे त जेकी व्यवस्था सिखणु खपे प्रभु असांखे अनुशासित छो न कंदा आहिनि, छाकाणि त असांखे ख़बर पए उन वक़्त ताईं जे असांखे ॾींदा आहिनि ऐं असां जेसिताईं उनखे ॾियूं। सभु मञी वठो कि तव्हां सां ग़लति व्यवहार कयो आहे ऐं तव्हांजे लाइ बुरी ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं तव्हां उनखे पंहिंजे मथे ते खणी छॾींदा आहियो। ख़ैर इहो वरी खां थींदो, वरीअ खां थींदो, वरी खां थींदो, वरीअ खां थींदो, उन इंसान खे कोन, पर तव्हां उन जे व्यवहार खे वरीअ खां थींदो, वरीअ खां। जेसिताईं तव्हां इहो सिखंदव न त प्रभु तव्हांखे छा थो सौंपे ऐं तव्हां उन जे लाइ छाजो इंतज़ारु करे रहिया आहियो, प्रभु तव्हांजे लाइ बदिलींदो, प्रभु तव्हांखे बदिली छॾींदो। तव्हांजे बदिली वञण सां उहे समस्याऊं ॿीहर थियण बंदि कोन थींदियूं, पर ध्यानु ॾींदा असल में परेशानियूं प्रति असांजे प्रतिक्रिया असांखे दुखी कंदियूं हुयूं। मां चाहियां थी कि तव्हां इन संदेश जो महत्वपूर्ण समझो। मां कोन थी सोचां कि माण्हू खे रोके सघंदी आहिनि मुंहिंजे बारे में कूड़ियूं ॻाल्हियूं करण सां, पर इन जी परवाह कोन्हे। मां परवाह कोन कंदी आहियां, मूंखे परेशान कोन कंदा आहियूं, पर हिकु ॻाल्हियूं आहिनि जेके मां ॿुधायां। भविष्य में सभु कुझु इन तरीक़े सां कोन थींदो, लेकिन तव्हां घणा माण्हू इहो सम्झी सघंदव कि इहो अनुभव थींदो जंहिं महिल असां वेंदा आहियूं। 1 कोरिन्थियंस पाठ 2 में ऐं 13 मां खणी करे पाठ 3 तव्हांखे ॿुधायां थी कि शारीरिक इंसान, आत्मिक इंसान ऐं कमी इंसान जी ॻाल्हि वेही करे लिखियलु आहे कि शारीरिक इंसान आत्मिक इंसान खे सम्झी कोन सघंदो आहे, छाकाणि त इहे ॻाल्हियूं उन्हनि जे सम्झ खां ॿाहिरि हूंदियूं आहिनि। बाइबल जे अनुसार ॻाल्हियुनि जी जांच थी आहिनि ऐं असां इहो ॻाल्हियूं कंदा आहियूं त सवाल कंदा आहियूं कि हीअ कहिड़ी ॻाल्हि आहे। उन जे लाइ प्रभु जे वचन ताईं वीचार कंदा आहियूं कि आत्मिक इंसान सचमुच ईअं छो कंदो आहे ऐं इंतज़ारु कंदो आहे उन ॻाल्हियुनि जे बारे में, ऐं जंहिंमें उनखे शांती मिले ऐं उहो सोचे, उहो प्रार्थना कंदो आहे, इहो ॾिसण जे लाइ इंतज़ारु कंदो आहे प्रभु छा थो करे। पर न, इहो कोन थींदो। शारीरिक इंसान उहो हूंदो आहे जंहिंजो उद्धार कोन थियलु हूंदो आहे, उनजो प्रभुअ सां गॾु कहिड़ो संबंध कोन हूंदो आहे, उहो शुभ समाचार जो बिल्कुलु बि क़दुरु कोन कंदो। उहो पूरी तरह सां मार्गदर्शन वठंदो आहे पंहिंजी इच्छा, विचार, भावनाऊं ऐं सांसारिक वीचारनि सां। इहो इंसान न आहे, इन जो जनम थियो आहे ख़ाली हिकु ॻाल्हि लाइ, ऐं जेकी मित्रता पूर्ण उनखे तरीक़ो ॼाणणो हूंदो आहे, उहो उन लाइ तयारु हूंदो आहे। ॿियनि माण्हुनि सां गॾु उहा ॻाल्हि इहा आनंद न वठी सघंदो आहे। उन जो महत्वपूर्ण हूंदो आहे कि उहो ॾिसे कि छा त्याॻियो आहे ऐं ॼाणींदो आहे। इन जे लाइ उहो पाण खां शांत रखंदो आहे ऐं उहो ॼाणींदो आहे कि कुझु करणु खपे शैतान खे। ॾिसो, मां इहो जाम सिखियो आहे। मां घर में मुड़ुस सां झगड़ंदो रहंदमि, तॾहिं मुंहिंजे लाइ मंच ते परे रही करे ठीकु आहे, छाकाणि त शैतान मूंसां नफ़रत आहे ऐं अगरि उन जे लाइ दरवाज़ो खोलींदमि त उहो चई न सघंदो। जंहिं महिल मां ॾिसां थी कि दुनिया भर में टीवी ते ॾिसण वारा शुभ समाचार जो प्रचारक कंदा आहिनि, उमेद कोन करे सघंदा आहिनि त इहा कहिड़ी ॻाल्हि हुई। इहा ॻाल्हि मां तव्हांखे चवां थी कि प्रचार कयां, पर मुंहिंजे मथां ॼाणींदो आहे आत्मिक इंसान जेको मानसिकता में वरी ॻाल्हियूं कंदो ऐं सत्य सां भरियलु हूंदो आहे, ऐं उहो हमेशह इहा ॻाल्हि चवंदो ऐं चाहे जेको बि थी वञे अनुभव कंदो उन ॻाल्हि खे, ऐं जीवन में प्रभुअ जो कानून ठाहींदो, शासन ठाहींदो। आत्मा जो फल जेको ॾींदो उहो इंसान कमी में रखंदो आहे, पर घणनि सालनि ताईं इहा कमी हूंदी आहे। मां हर आर्तवार ॾींहुं गिरजे वेंदी हुयमि ऐं प्रचारक जे लाइ दल ॾींदी हुयमि। मूंखे लॻंदो हुयो कि मां इहे करे सघंदी आहियां। मुंहिंजे दिलि में हमेशह भरोसो क़ाइमु रहंदो हुयो, ऐं अगरि मां मरी बि वञा त मूंखे इंसान बचाईंदो।
मां इहा ॻाल्हि आहे त मूंखे दुख थींदो आहे इन ॻाल्हियुनि जे करे। माण्हू ईअं चवंदा आहिनि की ईअं छो थियो आहे, पर इहा ॻाल्हि थींदी आहे, प्रभुअ खे ख़बर हूंदी आहे की कहिड़ी ॻाल्हि आहे ऐं उनखे अमल करण जी शक्ति कोन हूंदी आहे, पर प्रभु असांखे पाण सां गॾु निपटणु कोन ॾींदा आहिनि। उहो असांखे वचन ॿुधाईंदा आहिनि जंहिंजे करे असां पंहिंजी आज्ञाकारी खे स्तर खां वधीक शिक्षा मिलंदी। छा कोई मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी रहियो आहे? इन करे मसीहत में जाम ग़लति प्रभाव आहे दुनिया में, छो त असां ख़ाली ॻाल्हियूं कंदा आहियूं, असां में अमल करण जी शक्ति कोन्हे, छो त असां प्रभुअ खे पाण सां गॾु निपटणु कोन ॾींदा आहियूं। असां वचन ॿुधंदा आहियूं, असांखे पंहिंजी आज्ञाकारी स्तर सां वधीक शिक्षा मिलंदी। असांखे केतिरा बाइबल अध्ययन जे लाइ वञणो पवंदो आहे, माण्हू खे जल्दी माफ़ करणु सिखणो पवंदो। मां हुन खां बहितर प्रचार थी कयां। ॿुधायो, असां केतिरी बाइबल स्टडीज़ जे लाइ वेंदा आहियूं, असां वञी करे असां उन भविष्यवाणी ऐं स्वर्गदूतनि खां प्रकट थियण जे लाइ ज़रूरतमंद यीशु हिन हफ़्ते आनंद मिलियो आहे। कमी इंसान जो उद्धार थियल हूंदो आहे, इहो सोचींदो आहे, मञो त उन जो उद्धार कोन थियो हुजे, उहा ॿारनि जहिड़ो तौर तरीक़े वारो विश्वास आहे, चींदो आहे। तव्हां इहे अहिड़ी ॻाल्हियूं में ॾिसंदा आहियूं कि तव्हां में अहिड़ी ॻाल्हियुनि में अनबन जी भावना उनखे तोड़े छॾींदी। उहो माण्हू जी राय जे लाइ वधीक जीअंदो, मसीह जे लाइ घटि। उहे ईर्ष्यालु हूंदा आहिनि, जीअंदा आहिनि पंहिंजी इच्छाऊं भावनाउनि खे। ॿियो हुनजो मिज़ाज पल पल मटींदी। हिकु कोरिन्थियंस 13:11 इन खे पर्दे ते मथां लॻायूं था। जॾहिं मां ॿार हुयमि, ॿार वांगुरु संचुई, ॿार वांगुरु ॻाल्हाईंदी हुयमि, मां कारण ॾिनो ॿार वांगुरु। जॾहिं मां साणो थी वयमि त ॿारनि वारी ॻाल्हियूं छॾे ॾिनियूं, उन ॻाल्हियुनि खे पासीरो रखियो। मुंहिंजो हाणे इहो चवणु प्रासिक थींदो, मां हेठि वेही करे कुझु माण्हुनि खे चवणु चाहियां थी, मां तव्हांखे हिकु चुनौती थी ॾियां। मुंहिंजो मतिलबु आहे तव्हांखे हिकु फ़ैसिलो करणो आहे। उन जे लाइ जेको बि करणो पवंदो, मां चाहियां थी कि तव्हां इहो फ़ैसिलो वठो, चाहे उन में जेतिरो बि वक़्तु लॻे। मां स्थिर ठहण वारी आहियां। मां पंहिंजी भावनाउनि जे मथां अधिकार करण वारी आहियां। मां उन ते आधीन कोन रहण वारी आहियां। मां उनखे पंहिंजी भावनाउनि जे मथां काबू करण वारी आहियां ऐं मुंहिंजे मथां काबू कोन करे सघंदी। इन में चाहे जेतिरो बि वक़्तु लॻंदो, मां इहो कंदमि ऐं मां इहो करे रहंदमि। मां जल्दी ई प्रभु जी आज्ञा मञण वारी आहियां, चाहे मूंखे जेतिरो बि वीचार अचनि। मां चाहे कुझु बि थी वञे, उहो ई महसूसु कंदमि। अगरि मूंखे हिकु मसीहा ठहणो आहे त तॾहिं बि मां मसीहा ई ठहंदमि। मुंहिंजे मथां जेको बि आहे, प्रभु जो गर्व हुजे। असां पंहिंजे पाण लाइ पंहिंजी भावनाउनि ते भरोसो नथा करे सघूं। असां सही करण लाइ सिखणु खपे ऐं असां उहो बिल्कुलु सम्झूं। मूंखे ख़बर आहे त इहो मुश्किल लॻंदो आहे, पर इहा बि सची ॻाल्हि आहे। सिखण सां मदद मिलंदी ऐं भावनाउनि खे असां पंहिंजे मथां कॾहिं बि काबू करणु न ॾींदासीं। इन करे महिरबानी करे इन साधननि जो फ़ाइदो वठो। असांखे तव्हां ताईं प्रभु जा वचन पहुचाइणा आहिनि ऐं मूंखे ख़बर आहे प्रभु जा वचन तव्हांखे मदद ॾींदा। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था, जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।
हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।